कराची ॾियां सहाफ़ियुनि जा काफ़िला रवाना थी विया। सिंध जे गादी वारे शहर कराची में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼु सहाफ़ी वज़ीर हाउस सिंध जे आॾो धरणो हणण लाइ काफ़िला कराची ॾांहुं रवाना थी विया। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा काफ़िला हैदराबाद समेत सिंध जे रीजन मां कराची ॾांहुं रवाना। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ अॼु हैदराबाद मां सीनियर सहाफ़ी हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समूह, सीनियर सहाफ़ी ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्ला, सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मोरानी, ख़ज़ानची जानी ख़ासकेलीअ समेत सहाफ़ियुनि जो वॾो अंग हैदराबाद प्रेस क्लब खां वज़ीर आला सिंध ऐं गवर्नर हाउस आॾो एहतजाज करण लाइ हैदराबाद मां रवानो थी वियो। ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, इबरत न्यूज़, हैदराबाद।